दो सर। शाहे अड़े टेम्परेचर चेक करो ओके आहे। हाणे एडमिशन वठणी आहे असांखे। पहिरों होॾे वजन चेक करायो। हलो सर वजन छाजा असांखे डांस करणी हिते आहे। रूल आहे सर। पहिरों वजन चेक करायो। अचो किॾे वठी आयो आहीं? सॉरी सर तव्हांजो ओवरवेट आहे। अचो हिन मस्ती। ओवरवेट आहे छा जो ओवरवेट आहे? तव्हां हिते ज़ुम्बा जॉइन कयो। अचो तव्हांजो ओके आहे सर। तव्हां अंदर हलो। सर असां ॿिन्ही खे गॾु सिखणी आहे डांस। न थी सघंदो सर। सॉरी कीअं न थी सघंदो? रूल आहे न। मां छा कयां? रूल आहे न इहो। हेॾे 10 रुपया ॾेस। 10 रुपया छा भिखारी सम्झो अथव या? अचाने न ठीकु आहे हलो अंदर हलो। अच्छा डांस सिखणी अथव तव्हांखे? हा अचो न सिखाईंदा। हाणे फोन न कयो यार। घड़ी फोन न कयो। घड़ी ॿुधायो असांखे एडमिशन करणी आहे। कहिड़े स्कूल में? स्कूल माने तव्हांखे स्कूल तो लॻे। डांस क्लास में एडमिशन खपे। डांस कंदव तव्हां? पार्टी ॾिठी अथव पार्टी? तव्हां पंहिंजी बार ॾिठी अथव? मूंखे न चओ। त मां थोरी थो चवां मूंखे डांस करणी आहे। बॉडी ते कमेंट छो था कयो? असांखे डांस सिखणा आहे ऐं डांस सेखारियो। न सिखो सदा ई सिखो यार। असांजो कमु आहे सम्झाइण। हिन उमिरि में बाडीअ वाडियूं हेॾे होॾे थी वियूं। संसार जी बाक़ी यात्रा मुश्किल थी वेंदी भाऊ भई। सर असां ॿिन्ही खे डांस सिखणी आहे। असांजे घर में फंक्शन आहे। अच्छा कंहिंजी शादी आहे? असांजे मासीअ जी धीअ जी शादी आहे। हा कहिड़ी मासीअ जी पुट जी शादी आहे? असांजे मासीअ जी धीअ जी शादी आहे। हे ॾिस शादी मासीअ जी आहे। टपा आहे भई ता ॾिसे नी वड़का परफॉर्मेंस करणी आहे शादीअ ते। अने ॿई शादी आहे 5 मिंट सत्यानाश कंदव तव्हां। सर तव्हांजो कमु आहे न सिखाइण। अरे सर मां न आहियां। सर ॿाहिरि विया आहिनि हनीमून ते विया आहिनि। सर मां हिते एडमिशन थो कयां। अरे किथे विया हनीमून ते? तव्हांजो कमु आहे न हनीमून ते किथे विया आहिनि। ॿियनि जी हनीमूननि में इंट्रस्ट अथव तव्हांखे वञण लाइ। न असांजी शादी न थी आहे। तव्हां गानो ॿुधायो हाणे कहिड़े गाने ते सिखणी अथव तव्हांखे? उहो त तव्हां ॿुधाईंदव न। डांस तव्हांखे करणी आहे। गानो मां ॿुधायां? सर का सुठो मस्त लेटेस्ट गानो ॿुधायो। लेटेस्ट तव्हां हिकु कमु कयो। तव्हां चिकनी चमेली ते कयो ऐं तव्हां मुन्नी बदनाम हुई ते कयो। मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। यार कहिड़ा गाना था ॿुधायो? छोकिरियुनि जे गाने डांस कंदासीं असां? पागल आहियो ना? यार छोकिरियुनि जो फंक्शन आहे। न चयो मासीअ जी धीअ जो फंक्शन आहे। छोकिरी जो फंक्शन हूंदो आहे न त हुन टाइम ते छोकिरीअ गाने ते डांस कबी आहे। ख़बर अथव तव्हां? कीअं थींदो आहे? अरे चरियो तो करे पागल तो ठाहे इहो। हाणे सिधो तो डांस सिखाणी तो सिखाओ न सिखाओ। पागल आहियो ना? अरे ईअं ई हूंदो आहे यार। है न बड़का ईअं ई हूंदो आहे न त तव्हां बि छा सोचो? तव्हां भई कपल डांस करण वारा आहियो। अच्छा सर सिखाईंदो केरु असांखे डांस? छोकिरियूं बि छोकिरा सेखारींदा? तव्हांखे छा करिणो आहे? छोकिरी सेखारे छोकिरो सेखारे। तव्हांखे डांस सां मतिलबु आहे न। छोकिरियुनि खां थोरो अनकंफर्टेबल लॻंदो न मूंखे। तॾहिं तो चवां। अरे पाण सुठो आहे न। मज़ो ईंदो न छोकिरियूं सेखारींदी त। असांजे छोकिरी सेखारींदव त हुन टेंशन न खणो। छोकिरी सेखारींदव। मिलां थो बड़का हेॾे रा। यार सर ये माण्हुनि जे बरखा वरखा न चओ न मूंखे। बड़का छॾे ईंदी तोखे। हल छॾे। ॿुध हिननि ॿिन्ही खे डांस सिखणी आहे त हिनखे बि सिखणी थी। डांस कंदो तव्हां? छो नथो करे सघे डांस? वही रहोसि भाऊ वही रहोसि मथां। वही रहणो मां न आत्मा निकिरी वेंदुसि। सर फीस घणी वठंदव? फीस ॾिसो डिपेंड कंदो आहे। अगरि तव्हां ॾिसो सलमान खान जो गानो था खणो त थोरी वधीक फीस लॻंदव। लेकिन मां चवां त विकी कैटरीना जो गानो खणो। हिकु विकी जो तव्हांखे कैटरीना हीअ कंदी छा हुनमें फीस थोरी घटि लॻंदी सम्झ। हुनमें छा फीस घटि लॻंदी। हाणे शादी थी वई अथव न त ॿई हिकिड़ी फीस था वठनि सम्झ। हले हले हलो अचो पर चालू कयूं डांस। हाणे हा त शादी अथव न 3 ॾींहंनि में पैसा कॾहिं ॾींदव बाक़ी असांखे? हलो हलो कयूं अचो। टैप कयो। बॉडी रिलैक्स कयो थोड़ी। रिलैक्स बिलैक्स छा थो कराएसि? ज़रूरत आहे न रिलैक्स करण जी। ॾिसां थो ज़िंदगी में टेंशन हूंदुसि न कोई। यार ईंदी अथसि हिनखे डांस? यार असांखे कहिड़ी ख़बर? असांखे ई न ईंदी आहे। ॾिसो डांस हूंदी आहे न जेकी उहा 2 टाइपनि जी डांस हूंदी आहे। हिकु हूंदी आहे हार्ड डांस। ठीकु आहे। हार्ड डांस जेकी हूंदी आहे न उहा जाम ई हार्ड हूंदी आहे। उहा तव्हां सां न थींदी सम्झो। ॿी हूंदी आहे नॉर्मल डांस। नॉर्मल डांस जेकी हूंदी आहे न उहा हार्ड डांस खां बि वधीक हार्ड हूंदी आहे। उहा बि तव्हां सां न थींदी। बाक़ी थींदो छा? उहो ई त सवाल आहे। यही तो सवाल आहे। सवाल ई इहो आहे। त जवाब छा आहे? जवाब सवाल बि मां पुछां जवाब बि मां ॾियां। बाक़ी तव्हां छा कंदव? ॾिसो डांस करण खां पहिरियों न असां परमात्मा खे यादि कंदासीं। चओ हे परमात्मा। हे परमात्मा असांजे बॉडी जा सभु पार्ट सलामत रखिजो। असांजे बॉडी जा सभु पार्ट सलामत रखिजो। असां डांस कयूं था। असां डांस कयूं था। हाणे स्टार्ट करण खां पहिरियों वेहंदासीं असां। हे असांखे छा डांस सेखारींदो चए तो वियो? अलाए यार। यार टीचर मां आहियां न। वियो न चुप करे। हलो हाणे साह खणो 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 अरे खणो घणो खणो?
अरे असां डांस करण योगा करण न आहियूं, डांस करण आया आहियूं हिते। यार सर मां आहियां न, मां जेको सम्झां थो सम्झो न, पंहिंजी छो था हलायो। डांस सेखारो न, छा था सेखारो इहो? हलो भला ठीकु आहे, उथो उथो हाणे उथो। अड़ी अड़ी थोरो हथ ॾियो न। ए सर आ, सर उथी नथो सघे। अरे हुन थोरो पिज़्ज़ा वधीक खाई छॾियो। पैसा बर्बाद थी। बर्बाद आहिनि। हे उथी नथो सघे। ॾिसो हाणे असां तकलीफ़ ॾींदासीं कमर खे पंहिंजी। हा कमर खे बिल्कुलु। हाणे असां कमर खे तकलीफ़ ॾींदासीं। कमर खे कीअं तकलीफ़ ॾियणी आहे? घुमाइणो आहे राउंड, घुमायो 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 घुमायो। तव्हां चङी तरह कयो। ॾिसो यार मां सिखियल आहियां, तव्हां बि कयो न। हेॾे ॾिसो न यार। हा ॾिसूं था। ॾिसो मां सिखियल आहियां, मूंखे कुझु न आहे, मूंखे तव्हांखे ई सेखारिणो आहे। मूंखे कुझु न आहे, मूंखे आदत आहे, मूंखे प्रैक्टिस थियल आहे। अच्छा स्टार्ट खां वापसि कमर घुमाईंदासीं, ठीकु आहे? घुमायो 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 घुमायो। यार तव्हां चङी तरह घुमायो न यार, छा था कयो? घुमायां थो न, बाडीअ खे थोरी तकलीफ़ ॾियो न यार, कमर खे ॾियां थो न तकलीफ़। ॾियो था तकलीफ़। हाणे हिन पासे घुमायो 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 घुमायो। ओड़े 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 कमर में टेक, अरे 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 सर, सुभाणे जो सुभाणे हाणे न सेखारे सघंदा तव्हांखे। अरे हॉस्पिटल में अठियल यार, मूंखे बेड रेस्ट। अरे सर असांजी मासीअ जी शादी आहे। मासीअ पुट जी शादी आहे मुंहिंजो यार, वञो हाणे। हे असां डांस सेखारींदो, हिन जो त पंहिंजो बल्ब विसामियो। छॾेसि हले छॾेसि, पासे में ॿियो क्लास आहे होॾे था हलूं। पासे में ॿियो बि क्लास आहे? हा हल हल। अरे फोन लगाए न, डॉक्टर घुराए न। ओड़ी 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 ओड़ी। अरे भगवान, अरे ओड़ी मैंने डांस सिखणी। ये फंक्शन है, तू स्टूल खणी आया ना, हलिया ना बीच में।